ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. الحمد لله الحمد لله الذي خلق الإنسان وعلمه البيان وجعله موعظة وحجة ورحمة لذوي الإيمان لا ريب فيه ولم يجعل له عوجا. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما. واغفر لهما جناح الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا. ربكم أعلم بما في نفوسكم إن تكونوا صالحين فإنه كان للأوابين غفورا. وآت ذا القربى حقه والمسكين وابن السبيل ولا تبذر تبذيرا. إن المبذرين كانوا إخوان الشياطين وكان الشيطان لربه كفورا. قال الله تبارك وتعالى في كلام القديم والفرقان الحميد: الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل
قال النبي صلى الله عليه وسلم كانت بنو إسرائيل تسوسهم الأنبياء أنا آخر الأنبياء لا نبي بعدي العلماء ورثة الأنبياء أو كما قال عليه الصلاة والسلام لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जे मथां बुलंद बावासां नंढा वॾा पोढ़ा जवान आयल मेहमान ए चाचड़ साहिबान जो त पढ़ियो आ क़ुरान जंहिंजो वॾो शान जंहिंमें जन्नत जो सामान पर खटे जेको जवान अॼु तव्हां सां ते मालिक थी पियो आ महिरबान जो कमकार धंधा दाड़ी छॾे अल्लाह जे क़ुरान के मुस्तफ़ा जे फरमान के ॿुधण जे लाइ गॾु थिया हूं और खैरात फी सबीलिल्लाह जेका फौजी साहब और उनके बिरादरन कई आ पंहिंजे वॾड़नि जे ईसाले सवाब ख़ातिर धणीअ दर दुआ है त अल्लाह इन खैरात जो सवाब उन मरहूमीन जे रूहन की अता फरमाए सभई चो आमीन। नंढा वॾा जे दुरूद तव्हां सां पढ़ंदासीं त तव्हां असांजो दुरूद पाक पढ़ियल महबूब जे रोज़े अतहर ते मलाइक खणी वेंदा। मुंहिंजो विजदान थो चवे हे बंदा रब खे वणी वेंदा, हिननि जा गुनाह सभु छणी वेंदा। समूरा बुलंद आवाज़ सां सवाब जी नियत सां दुरूद पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जो सारे जहानों के लिए रहमत बनकर आया था, जो सारे जहानों के लिए रहमत बनकर आया था, उसकी दावत ने सारी दुनिया में आम होना था। ए अजीजो काम महशर में दौलत काम न आएगी, महशर में मोहम्मद की शफात काम आएगी। नफ्सी नफ्सी करते होंगे औलिया और अंबिया, मगर मोहम्मद की ज़ुबां पर उम्मत याद आएगी। जिस दिल में मोहम्मद की मोहब्बत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का,
तो गले में डाल लो तो के मोहम्मद की गुलामी का, नबी की गुलामी दीन हक की शर्त अव्वल है। अगर है इस शर्त में खामी तो सब कुछ नामुकम्मिल है। गुजरोगे जब इस दुनिया से कुछ पास न होगा, 2 गज कफन का टुकड़ा बंदा तेरा मेरा लिबास होगा। ये जिस्म गवाही देगा, हर हिस्सा बदन का बोलेगा। खामोश ज़बां हो जाएगी, उस वक्त का आलम क्या होगा। कॾहिं गाढ़ा घोट कॾहिं बड़ मुकामन में, कॾहिं गाढ़ा घोट कॾहिं बड़ मुकामन में। हियो वारी संदा कोट अॾियूं अॾींदे केतिरा। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम, सामीईन इज़ाम, चाचड़ साहिबान, मुख्तलिफ कौमुन कबीलन जा आयल हिन खैरात फी सबीलिल्लाह में मेहमान। पढ़ियो आ रब जो क़ुरान, जंहिंजो वॾो शान, जंहिंमें जन्नत जो सामान। अॼु तव्हां सां ते मालिक मेहरबान, हू त एॾो मेहरबान, एॾो क़दरदान, जंहिं बणायो इंसान, कयईं मुस्लमान, ॾिनई क़ुरान, मिलियो नबी आख़िर ज़मान। तॾहिं त हिन उम्मत जो मथां हो अमान। आए समूरनि जो ध्यान, न कयो वक़्तु ज़ियान। न ॾिठो आ ख़ुदा, न ॾिठो से रसूलुल्लाह, ॾिठो आ कलामुल्लाह। सभई चो सुभान अल्लाह। रसूलुल्लाह के जन ॾिठो, अलिजी वया, रंगजी वया, जन्नत पहुची वया, उहे सहाबी हुया। असांजो त ईमान अक़ीदो आ, सहाबा जो शान उहो आ। दुनिया जा सब वली गॾु कर, कंहिं सहाबी जे शान बराबर न थींदा। पैगंबर जा सब सहाबी वली हा, पर सब सहाबी गॾु कर कंहिं नबी रसूल जे शान बराबर न थींदा। नबियन रसूलन जो शान मथे आ, पर सब नबी रसूल गॾु कर, हैवानात, नबातात, जमातात, फर्श अर्श सब गॾु कर, मुहम्मद मुस्तफ़ा जे शान बराबर न थींदा। उहो मुस्तफ़ा जेको रब करीम तव्हां असांखे ॾिनो आहे, जंहिंजा तव्हां असां उम्मती हूं। तवज्जो आहे बाबा। अल्लाह जो थोरो, एॾो थोरो जो पाण क़ुरान में चयईं, मोमिनो तव्हां ते थोरो। थोरा ई थोरा मूं मथां मालिक जा, लाया त लहन कीन की ॻाइण खां गौरा। व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। अल्लाह जा एहसान बणायई इंसान, मिलियो नबी आख़िर ज़मान, नाज़िल कयो रब रहमान हिन क़ुरान खे। अॼु तव्हां असां हिन क़ुरान खे ॾिसूं पिया, ॿुधूं पिया, पढ़ूं पिया। भाग उन्हनि जा भला जंहिं रसूल जी ज़ियारत कनि पिया। उहे अॾिजी वया, रंगजी वया, जन्नत पहुची वया, उहे सहाबी हुया। चओ सुभान अल्लाह। सभई चओ सुभान अल्लाह। सूरत बनी इसराइल मंझां और पाक नबी जे बेशुमार अहादीस मंझां हिकड़ी हदीस अवां साहिबान जे साम्हूं तिलावत कई आ। क़ुरान करीम जूं चंद आयतूं अवां जे साम्हूं तिलावत कयूं हम। रब साईं अबे अम्मा जो शान क़ुरान में ज़िक्र कयो आ। ओ नौजवान अबे अम्मा जो कदर कजा, अबे अम्मा जी इज्जत कजा, अबे अम्मा जो फरमा बरदार बन जा। छो त खुदा जी इबादत खां बाद में
हुकूकुल्लाह जे मामलात खां बाद में हुकूकुल इबाद वारो मामलो पहिरियों पहिरियों अब्बे अम्मा जो रब दो फरमाए वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। रब दो फरमाए ओ मुंहिंजो बांडो मां त फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे कुरान में चई छॾियो आहे मुंहिंजी इबादत कयो मुझी इबादत खां बाद में अब्बे अम्मा जो ख्याल कयो अब्बे अम्मा जा फरमा बरदार बनजो। रब साईं कुरान करीम जे अंदर वालिदैन जो एडो तज़किरो फरमायो आहे मोहम्मद मुस्तफ़ा भी दस्यो आहे सैयदन फरमाया अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। नबियन जे सरदार फरमायो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा बुधायो ओ नौजवानो वालिदैन जे कदमन हेठा जन्नत तव अब्बे अम्मा जी खिदमत में जन्नत मिलंदी आ वालिदैन जी खिदमत कंदे रब जन्नत ॾींदुई। उहो रहबर अनवर सरवर पैगंबर जंहिं वालिदैन जा हुकूक ॿुधाया पाड़े वारनि जा हुकूक ॿुधाया यतीमनि जा हक़ ॿुधाया मज़दूरनि जा हक़ ॿुधाया तॾहिं रब करीम क़ुरान में फरमायो आहे फरमायई लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाति व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। रब दो फरमाए मोमिनो तव्हां ते थोरो कयो आहे तव्हां ते एहसान कयो आहे के अल्लाह जे बानी हीअं चयो आहे थोरा ई थोरा मूं मथां मालिक जा लाया त लान की न की गाइण खां गौरा व इन त उद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। वॾो अल्लाह जो एहसान ॾिनई नबी आख़िर ज़मान जंहिंजो मथां हुआ सभ खां मान रब्बे काबा जो कसम उलमाए जो बंदो अकीदो ईमान नज़रियो ॿुधाया तोखे समझाया असांजो ईमान अकीदो आहे कायनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबियन जी जमात में मोहम्मद मुस्तफ़ा जे मट न को थियो आहे न थींदो न आयो आहे न ईंदो न ॼमियो आहे न ॼमंदो। मुस्तफ़ा जो शान खुदा खां बाद में आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे शो त मक़सूद कायनात जंहिंजे करे रब ही जहान ठाया जंहिंजे करे रब ही जहान बणाया। हदीस कुदसिया फलौला मुहम्मद मा खलक़्तु आदम वलल जन्ना वलन नार। रब तो फरमा हबीब जे तोखे पैदा न कया हा आदम नबी के पैदा न कया हा जन्नत जहन्नम रब तो फरमाए को न ठाया हा। मक़सूद कायनात इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा जंहिंजे करे रब ही जग जहान बनाया ठाया ऐं उन जे मथां क़ुरान के नाज़िल फरमाई जेको रब जो कलाम आ जेको नूरे कबरा शाफी महशरा
ओ 14 सदी जा इंसान मुसलमान दिस कुरान के पढ़ कुरान के ये नूरे कबर मरंदो वींदे ये दुनिया जे अंदर कुरान सा नातो ऐं निस्बत हुंदी ताल्लुक ऐं ॻंढापो हुंदो कुरान सा मोहब्बत हुंदी कबर जे अंदर इंसान पहुचंदो वींदो रब्बे काबा जो कसम मुनकिर नकीर अची वेंदा सवाल जवाब जी ॾे वठ थींदी आहे हा कुरान करीम इन मौके ते अची वेंदो आहे कुरान कबर वारे खे चवंदो आहे गणती न कर मां दुख जो साथी आहियां मां ऋण जो साथी आहियां सभु छॾे वया दौलत पहुते मिट माइट कब्रिस्तान जे अंदर आया मण मिटीअ जा विझी पूरे वापस हलिया वया दौलत उते पई मिट माइट भी कब्रिस्तान ताईं आया लहद जे अंदर कुरान पहुची वेंदो आहे नूरानी शक्ल थींदो आहे कबर वारे खे समझाईंदो आहे कबर वारे खे ॿुधाईंदो आहे गणती न कर कबर वारो पुछा कंदो आहे यार तुझे अचण सां मुनकिर नकीर हटी विया कबर कुशादी थी वया कबर में नूरानियत अची वई कबर में बहारी थी वई तूं केरा कुरान करीम फरमाईंदो कबर वारे खे ओ खुदा जा बंदा दुनिया जे अंदर रब जो कलाम के उन सां त वाह जे यारी वाह जे ताल्लुक हुयो वाह जे निस्बत हुई वाह जे मोहब्बत हुई पंधड़ा करे उन के बुधण जे लाए सिखण जे लाए वींदो कुरान करीम कबर वारे के चवंदो आ गणती न कर दुनिया जे अंदर किताबी शक्ल में डिठो हुई अज कबर में नूरानी शक्ल में दिसंदो पयो आ मां सागो रब जो कलाम मुझे अचण सां मुनकिर नकीर हटी वया खौफ खतरो तुझो खत्म थी वयो आ कबर वारो पुछंदो आ भला जे तू हलियो वींदे वरगी मुनकिर नकीर अची वेंदा सवाल जवाब कंदा कबर सोड़ी थी वेंदी कुरान करीम दिल जाए ॾेई करे चवेस तो खुदा जा बाना गणती न कर क़यामत जे सुबुह ताईं तो सां गॾु आ क़यामत कायम थींदी वाहिदुल कहार जो सॾ थींदी जे अल्लाह जी अदालत में पेश थींदी रब जे कोर्ट में ईंदे उते हिसाब किताब ॾींदे उते तुझी सिफारिश कंदो उते तुझी जान छॾाए जन्नत पहुचाए पो तोखां जुदाई इख्तियार कंदुसि मुंहिंजे महबूब मुस्तफा भी फरमायो जन दुनिया जे अंदर आलिमन जा वाइद ॿुधा कुरान करीम सां ताल्लुक कुरान करीम सां मोहब्बत कुरान करीम के रात ॾींहं पढ़न पया कुरान जी सुञाणप कन पया मुझे आका फरमायो क़यामत जे दिहाड़े कुरान करीम इन बंदे जे लाए सिफारिशी इन अंदाज में थींदो नबियन जे सरदार फरमायो कुरान ही गाल कंदो वयक़ूलुल कुरान मनातुहुन्नौम बिल्लैल फशफ़िनी फी कुरान करीम चवंदो मौला ही त उहो आ जेको निंड्रा फिटाईंदो हुयो कमकार छॾे करे मूंखे पढ़ण सिखण जे लाइ ईंदो हो रब दुनिया जे अंदर हिन मूंसां यारी रखी हिन मूंखे इज़त ॾिनी वयक़ूलुल कुरान मनातुहुन्नौम बिल्लैल फशफ़िनी फी नबियन जे सरदार फरमायो कुरान करीम अल्लाह जी अदालत में या गाल कंदो मौला ए निंड्रा फिटाए कमकार छॾे करे ॿुधण सिखण ईंदो रब इन जी यारी मूंसां हुई हिन जो ताल्लुक मूंसां हुयो मौला हिन खे कब्र में मां आसरो ॾिनो हो तोखे छॾाए करे जन्नत पहुचाईंदुसि रब अॼु मां सिफारिशी थी आयो आहियां इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा फरमायो दे क़यामत जे दिहाड़े इन बंदे जी सिफारिश कुरान कंदो रब जी रहमत के जोश अची वेंदो रब फरमाईंदो मुक़द्दस मुंहिंजा कलाम अॼु बाने ते कावड़ ॾाढी हिन जा गुनाह ॾाढा हुया पर सिफारिश तूं कंदो पियो हाणे कहिड़ो बाने सां लिखो
खड़ो कया वठी वञे जन्नत में यो अल्लाह जो फज़ल थींदो कुरान जी सिफारिश पहुंची वेंदी आहे कुरान करीम वाइदो पंहिंजो पूरो कंदो ओ दुनिया जो इंसान हो कुरान करीम खे पढ़ो ऐं ॾिसो पंहिंजे बच्चन खे भी कुरान करीम पढ़ायो मरी वेंदो खुदा जो कसम मां पोयों तव्हां जी औलाद जेकॾहिं कुरान करीम पढ़ंदी सूरतुल इखलास 3 दफ़ा पढ़ंदी वालिदैन खे ईज़ाले सवाब जरूर मिलंदो वालिदैन खे यो सदके जारिया वारो मामलो क़यामत जे सुबुह ताईं हलंदो कीअं बाबा हलंदो पाण त मरी वियो पंहिंजे बच्चे खे कुरान पढ़ाए वियो हाणे उहो बच्चो कुरान पढ़ंदो पियो आहे सॼी ज़िंदगी में कुरान पढ़ंदो पियो आहे वरी ॿियनि खे पढ़ाईंदो पियो आहे उन जा शागिर्द हज़ारे थी विया उहे शागिर्द वञी करे ॿी जाइ ते पढ़ाइनि पिया हिक हिक शागिर्द जा वरी हज़ारे शागिर्द पैदा थी विया